साना तरफ़ां नींगरी फातिमा भरड़ो जे वालिदैन लाइ घर रोज़गार ऐं भेनरुनि जी तालीम लाइ 15 लख रुपयनि जी माली सहकार जो ऐलान कयो वियो आहे। सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका तरफ़ां राणेपुर जे पीरनि जी हवेली में तशद्दुद दौरान क़त्ल थियल 10 सालनि जी मासूम ॿारड़ी फातिमा भरड़ो जे वालिदैन जी माली सहायता लाइ 15 लख रुपयनि जो ऐलान कयो वियो आहे। इहा इमदादी रक़म फातिमा जे वालिदैन लाइ रोज़गार जो बंदोबस्त करण, रंधिणे ऐं टॉयलेट सां गॾु हिक कमरे जे घर जी तामीर ऐं संदसि भेनरुनि लाइ तालीम ते ख़र्च कई वेंदी। साना जे जनरल सेक्रेटरी मुश्ताक राजपर ऐं प्रेस सेक्रेटरी इफ्तिखार मेमण पंहिंजी पधिराई में चयो आहे त आचर अगस्त 27 ते साना जो सदर डॉक्टर मक़बूल हाले पोटो ऐं तुफ़ैल मेमण मुतासिर ख़ानदान सां संदनि ॻोठ खानवाहण में मुलाक़ात कंदा ऐं फातिमा जे वालिदैन खे गुज़ारिश कंदा त हू इंसाफ़ जी हासिलात लाइ जिदोजहद हथ हरगिज़ न खणनि। साना तरफ़ां ऐलान कयल इमदादी रक़म मां पीरनि जी हवेली मां ज़िंदा बची निकितल उजाला समेत 2 छोकिरियुनि खे 50,000 माली इमदाद तो ॾिना वेंदा।